टने आदम में हज़रत मासूम सकीना रहमतुल्लाह जे सिलसिले में 13 सफ़र ते थींदड़ सालियानी मजलिस अज़ा ऐं शब बेदारी जे इंतज़ामन के हतमी शक्ल ॾियण जे हवाले सां अकबर हुसैन चुगताई जी सरबराही में अज़ा खाना ज़हरा जो मंशा ते अहम गॾिजाणी मुनक़िद कई वई। गॾिजाणी में 30 कलाकनि ताईं जारी रहंदड़ मजलिस अज़ा में मुख़्तलिफ़ शोबनि वसीले ख़िदमतूं सरअंजाम ॾींदड़ रज़ाकारनि ऐं कारकुननि शिरकत कई ऐं मजलिस अज़ा जे इंतज़ामनि जे हवाले सां तजवीज़ूं ॾिनियूं। इन मौक़े ते ॻाल्हाईंदे मजलिस जे बानी शिया उलमा काउंसिल जे सां गॾु ज़िले लाइ सियासी विंग जे सरबराह अकबर हुसैन चुगताई चयो त ही मजलिस मुल्की लेवल ते पंहिंजी अहमियत रखे थी, जंहिंमें सॼे मुल्क मां हज़ारे अज़ादार शिरकत कनि था, जिन जी असां मेज़बाननि खे बहितरीन नमूने महिमान नवाज़ी करणी आहे। हुन चयो त बहितर इंतज़ामनि समेत सिक्योरिटी जा फुल प्रूफ इंतज़ाम कया वेंदा। पुलिस ऐं इंतज़ामिया सां गॾु रज़ाकार पिणु सिक्योरिटी जूं ड्यूटियूं सरअंजाम ॾींदा। हुन चयो त मौला जा वॾा करम आहिनि जिन पंहिंजी नौकरी लाइ असांजी चूंड कई आहे। गॾिजाणी में सैयद नियाज़ हुसैन शाह, आशिक़ हुसैन साद, राज़िक ॾिनो, मीर पोटो, दीन मोहम्मद मरी, कंबर अली मरी, आबिद रसूल हाशमी, इमरान करबलाई, ज़ुल्फ़कार खोसो, इब्राहिम खोसो, सैयद शौकत शाह ऐं गौस बख्श डेरो समेत वरी अॻ में मजलिस में ख़िदमतूं सरअंजाम ॾींदड़नि शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची